अस्सलाम वालेकुम दोस्तों, करंट अफेयर लेक्चर की अॼु वरी स्टार्ट कयूं था। पंजाब इलेक्शंस खां ठीकु आहे, जेके कल्ह हुयूं उन्हनि जे बारे में अपडेट्स आहे त 26 जुलाई ते ठीकु आहे चौधरी परवेज़ इलाही जेको आहे त उहो पंजाब जो चीफ मिनिस्टर एज़ अ चीफ मिनिस्टर उन ओथ खई। ठीकु आहे, हाणे ओथ कंहिं खणाई, ओथ जेका आहे त उहा प्रेसिडेंट खणाई, ओथ बाय प्रेसिडेंट। प्रेसिडेंट केरु आहे? उहो आहे डॉक्टर आरिफ अलवी। कहिड़ी पार्टी जो आहे? PTI जो। ठीकु आहे, सो 26 जुलाई चौधरी परवेज़ इलाही जेको आहे त पंजाब जो चीफ मिनिस्टर एज़ अ ओथ खई, ओथ पर पाकिस्तान जे प्रेसिडेंट खणाई। ठीकु आहे, उनखां पोइ जेको आहे त फर्स्ट निशान हैदर जेको आहे त उनजी जेका त एनिवर्सरी आहे, फर्स्ट निशान हैदर कैप्टन सरवर जेको आहे त एनिवर्सरी आहे अॼु। ठीकु आहे, 27 जुलाई ते कैप्टन सरवर जेको आहे त उनजी फर्स्ट निशान हैदर उनजी एनिवर्सरी आहे। हाणे हिन में इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त हिन खे तव्हां यादि कजो त फर्स्ट निशान हैदर पाकिस्तान जो केरु आहे? उहो आहे कैप्टन सरवर, जंहिंजी 27 जुलाई यानी अॼु 2022 ते एनिवर्सरी आहे। ठीकु आहे, उनखां पोइ पाकिस्तान जे टोटल फॉरेन लोन जे बारे में ॻाल्हि कंदासीं। मूं वटि ॿियूं फिगर्स बि आहिनि, उहे बि मां तव्हांखे ॿुधायां थो त पाकिस्तान जो जेको टोटल फॉरेन लोन आहे उहो यानी जेको वरितो वियो आहे टोटल फॉरेन लोन आहे 22 बिलियन माना $1 बिलियन जेको आहे त लोन पाकिस्तान वरितो आहे। ठीकु आहे, ये ब्रैकेट में मां पाकिस्तान लिखी थो छॾियां। पाकिस्तान टोटल $22 बिलियन जो लोन वरितो आहे। अच्छा, हे त लोन आहे, पर 2022 में जेको आहे त पाकिस्तान जी बजट जेका आहे त उहा घणी हुई? उहा हुई 9.52 ट्रिलियन। ठीकु आहे, रुपीज़ में। ये छा हुई? 2022 जी बजट जेका आहे उहा आहे 9.52 ट्रिलियन। ठीकु आहे, अच्छा टैक्स कलेक्शन घणी 2022 जी? 2022 जी टैक्स कलेक्शन जेका हुई उहा हुई 6.1 ट्रिलियन। ठीकु आहे, हे बि RS में। ठीकु आहे, हिन खे वरी सम्झो त पाकिस्तान अॼु ताईं जेको टोटल लोन वरितो आहे उहो अमाउंट आहे $22 बिलियन कंहिंमें? USD में। ठीकु आहे, ऐं पाकिस्तान जी जेका हिन दफ़े 2022 में जेका बजट पेश कई हुई न, जेका लास्ट टाइम थी, उहा हुई 9.52 ट्रिलियन रुपीज़ में, ऐं टैक्स कलेक्शन घणी? 6.1 ट्रिलियन। ठीकु आहे, हे फैक्ट्स जेको आहे त ज़रूरु यादि करे छॾिजो। इन करे मां तव्हांखे ॿुधाए छॾियो, हे फॉरेन लोन आहे, हे टोटल बजट आहे, हे टैक्स कलेक्शन आहे। ठीकु आहे, हे हेठियां 2 रुपीज़ में, मथां 2 डॉलर्स में। ठीकु आहे, उनखां पोइ इंटरनेशनल लेवल ते अचूं था त इंटरनेशनल लेवल ते असां वटि हिकु ॿी पॉइंट इहा आहे त उहो कहिड़ो कंट्री आहे जेको अर्ली इलेक्शंस फेस कंदो। ठीकु आहे, जीअं पाकिस्तान में अर्ली इलेक्शंस जी डिमांड कई पई वञे, वक़्त खां पहिरियां 5 साल पूरा न थिया आहिनि, ईअं ई हिकिड़ो ॿियो मुल्क आहे यूरोप जो, इटली। ठीकु आहे, इटली विल फेस अर्ली इलेक्शंस हिन कारण त प्रेसिडेंट जेको आहे न इटली जो, उन असेंबलीज़ जेके आहिनि डिसॉल्व करे छॾियूं आहिनि। ठीकु आहे, ऐं मां तव्हांखे कुझु वक़्तु पहिरियां पढ़ायो हो त इटली जो जेको प्राइम मिनिस्टर आहे, एक्स प्राइम मिनिस्टर मैरियो, ठीकु आहे, हीअं हुनजो कुझु नालो आहे, मैरियो ड्रैगो जेको आहे त रिज़ाइन ॾिनी हुई।
ठीकु आहे। तंहिंखां पोइ इटली जे प्रेसिडेंट असेंबलीज़ डिज़ोल्व कयूं, जंहिंजे करे इटली विल फेस अर्ली इलेक्शंस। ठीकु आहे, हे ज़रूरु यादि करे छॾिजो। ठीकु, उनखां पोइ प्रेसिडेंट बाइडन जी ॻाल्हि कयूं था हिते, फर्स्ट पॉइंट सेकंड। ठीकु आहे, प्रेसिडेंट जो बाइडन टेस्ट पॉजिटिव फॉर कोरोना। ठीकु आहे, पुछी सघंदा त कहिड़े कंट्री जो प्रेसिडेंट रिसेंटली टेस्ट पॉजिटिव आयो आहे, उहो आहे जो बाइडन। ठीकु आहे, जो बाइडन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त 46th प्रेसिडेंट आहे। ठीकु आहे, छो जो ॻाल्हि निकिती आहे त हिन सां गॾु जेके फैक्ट्स आहिनि, जीअं मां तव्हांखे हिते लोन जी ॻाल्हि निकिती त ॿिया स्टेटिस्टिक्स बि ॿुधाया, हिते बाइडन जी ॻाल्हि निकिती आहे त हिकिड़ो ॿियो बि तव्हांखे फैक्ट ॿुधायां त बाइडन जेको आहे त 46th जेको आहे त प्रेसिडेंट आहे अमेरिका जो। ठीकु आहे, ऐं हिन जो वास्तो जेको आहे त उहो आहे डेमोक्रेटिक पार्टी सां। डेमोक्रेटिक पार्टी। ठीकु आहे, हिन जी प्रेसिडेंटशिप जे अंदरि अमेरिका जी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो हिकु वुमेन वाइस प्रेसिडेंट थी आहे। ठीकु आहे, जंहिंजो नालो आहे कमाला हैरिस। अच्छा, मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त जेको ओबामा हुयो, बराक ओबामा, उहो बि डेमोक्रेटिक पार्टी सां तालुक़ु रखंदो हुयो। ही जॾहिं 2010-11-12 जे दौर में प्रेसिडेंट हुयो बराक ओबामा, त उन जे अंडर में जो बाइडन एज़ अ वाइस प्रेसिडेंट कमु करे चुको आहे। ठीकु आहे, सो उनखां पोइ चाइना लॉन्च्ड थ्री मॉड्यूल, या जंहिंखे असां लेब चऊं, लेब इन स्पेस। ठीकु आहे, चाइना जेको आहे त 3 मॉडल लेब जेके आहिनि त स्पेस में इंस्टॉल कयूं आहिनि। जीअं मिसाल के तौर पे हिकु असां शटल, उन शटल जे अंदरि हिकु लेब हुजे, हिकु मॉड्यूल हुजे, उहे 3 जेके आहिनि त मॉड्यूल्स आहिनि इंस्टॉल कया आहिनि स्पेस में चाइना। ठीकु आहे, उनखां पोइ हिकु ॿी अपॉइंटमेंट आहे, मां तव्हांखे अपॉइंटमेंट लास्ट टाइम पढ़ायूं हुयूं, इंडिया जे प्रेसिडेंट जी, श्रीलंका जे प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर जी, ऐं अॼु चीफ मिनिस्टर पंजाब जी पढ़ाई। हिकु ॿी अपॉइंटमेंट आहे जेका तमामु घणी इंपॉर्टेंट आहे, उहा आहे कतर जे प्राइम मिनिस्टर जी। ठीकु आहे, ओ सॉरी, कोयत। कोयत न्यूली इलेक्टेड, 2 ॾींहं अॻु में थियो आहे, न्यूली इलेक्टेड प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो आहे अहमद नवाफ अल अहमद। अहमद नवाफ अल अहमद सबा कोयत जो नओं प्राइम मिनिस्टर आहे। ठीकु आहे, उनखां पोइ हाणे वरी हिकु ॿी हेडिंग में चऊं था स्पोर्ट्स में कुझु रिसेंटली अपडेट्स आहिनि त पाकिस्तानी फास्ट बॉलर यानी पेसर जेको आहे शोएब अख्तर जे बारे में। शोएब अख्तर announced बायोग्राफी नेम्ड। ठीकु आहे, मां वीडियो जी ॻाल्हि थो कयां, जेका बायोग्राफी आहे उहा आहे रावलपिंडी एक्सप्रेस जे नाले सां। रावलपिंडी एक्सप्रेस जे नाले सां शोएब अख्तर जी बायोपिक अचण वारी आहे। ठीकु आहे, उनखां पोइ एशिया कप 2022 जे बारे में ॻाल्हायूं था। एशिया कप
2022 थियण वारो हुयो श्रीलंका में। ठीकु आहे, हाणे कहिड़े कंट्री में शिफ्ट कयो वियो आहे? इहो शिफ्ट कयो वियो आहे हाणे UAE में। UAE में एशिया कप खेलियो वेंदो। हुनजो रीज़न इहो आहे त श्रीलंका में पॉलिटिकल ऐं इकोनॉमिक क्राइसिस हुया, जंहिंजे करे हीउ कप शिफ्ट कयो आहे ऐं हाणे इहो थींदो UAE में। ठीकु आहे, उनखां पोइ कंक्लूजिंग पॉइंट आहे, हिकिड़ी तमामु घणी इंट्रस्टिंग पॉइंट आहे त पाकिस्तान में रेड्स इन पाकिस्तान। ठीकु आहे, हाणे डॉलर जेको आहे उहो रुपीज़ में सेल थिए थो 233.12 233.12 में करंट रेट आहे। ठीकु आहे, उनखां पोइ गोल्ड जो जेको आहे त उहो रुपीज़ में सेल थिए थो 1,47,800 रुपया। ठीकु आहे, 1,47,800 रुपयनि में सेल थिए थो। ऐं हिते गोल्ड जी ॻाल्हि निकिती आहे त मां तव्हांखे ॿुधायां त 1 तोले जे अंदरि 58 कैरेट्स थींदा आहिनि। ठीकु आहे, 1 तोला इज़ इक्वल टू 58 कैरेट्स। ठीकु आहे, ऐं 1 तोले में जेके ग्राम थींदा आहिनि उहे थींदा आहिनि तक़रीबन 12.6 ग्राम्स। ठीकु आहे, डॉलर जो रेट तव्हांखे ॿुधायो, उनखां पोइ गोल्ड जो रेट ॿुधायो ऐं गोल्ड जे बारे में हिकिड़ो फैक्ट ॿुधायो त तोले में मेजर कंदा आहियूं। 1 तोले में 58 कैरेट्स थींदा आहिनि। ठीकु आहे, ऐं ग्राम घणा थींदा आहिनि 1 तोले में? 12.6 ग्राम। सो ही कंक्लूडिंग पॉइंट वरी इंशाल्लाह पंहिंजे लेक्चर खे कंटिन्यू कंदुसि।